दोस्तों अज जलाल चांडे जो एल्बम है 12-25 महबूब न कर माणा केड़ो ज़बरदस्त अंदाज में जलाल चांडे गायो है। हिन कैसेट में 6 कलाम आहिनि। मौसीकार उस्ताद फेरोज़ गुल ऐं जलाल चांडे जो ही तमाम बेहतरीन ऐं ज़बरदस्त एल्बम है। जंहिंजे बारे में तव्हांखे सॼो कुझु ॿुधाईंदासीं, कहिड़ा कहिड़ा कलाम आहिनि, कहिड़ा शाइर आहिनि। हिननि जो जेको दोस्तनि खे काफ़ी इंतज़ारु हूंदो आहे, काफ़ी इंतज़ारु कंदा आहिनि ऐं इंतज़ार जूं घड़ियूं ख़तम बि उन्हनि जूं कंदासीं असां। त वीडियो हर दफ़े ईंदो रहंदो। ऐं जलाल चांडे जा जेके बि वॉल्यूम आयल आहिनि, 300 खां वधीक वॉल्यूम आयल आहिनि जलाल चांडे जा, उहे सभु अवेलेबल आहिनि। उन्हनि जा कवर अवेलेबल आहिनि। ऐं दोस्त जेके बि यूट्यूब ते अॼुकल्ह सर्चिंग कनि था, मिसाल हिकिड़ो कलाम आहे वञ कांगल अदा महबूब ॾे, इहो कलाम तव्हां ॿुधो, तव्हांखे वणी वियो, तव्हां चओ था इन एल्बम जा ॿिया कहिड़ा कलाम आहिनि, ॿिया बि भला हूंदा। तो अहिड़े हिसाब सां तव्हांखे कलाम ॿुधाईंदा वेंदासीं त हिन कैसेट में कहिड़ा कलाम आहिनि, केतिरा कलाम आहिनि, कहिड़ा कहिड़ा कलाम आहिनि, केतिरा भला आहिनि, कहिड़नि शाइरनि जा आहिनि, उहे उन्हनि जे बारे में असां ही प्रोग्राम ठाहियो आहे त काफ़ी दोस्तनि खे जीअं माना उन्हनि जी जीअं मदद थी सघे ऐं उन्हनि खे इहा ख़बर पइजी वञे त जीअं कलाम कोई ॻोल्हियो था जलाल चांडे जो, उन कम में तव्हांजी आसानी थी पवंदी। उन्हनि खे हे वीडियो ॾाढी ज़बरदस्त लॻंदी ऐं असां हिकु हिकु कलाम ॿुधाईंदासीं। पोइ तव्हांजी पसंदि जा जेके कलाम हूंदा उहे तव्हां पाण यूट्यूब तां ॻोल्हे वठंदा। छो यूट्यूब ते जलाल चांडे जा 100-150 एल्बम मौजूदु आहिनि। तो दोस्तों हाणे कमु शुरू कयूं था। पहिरियों कलाम आहे अली हसन बबर जो कलाम आहे, वञ कांगल अदा महबूब ॾे। उनखां पोइ आहे कंहिं बि शइ ॾे मुंहिंजो ध्यानु न आहे, अली हसन बबर जो। अफ़ज़ल सोलंकी जी शाइरी आहे। उनखां पोइ महबूब न कर माणा, साईं महबूब न कर माणा, केॾो ज़बरदस्त अंदाज़। ऐं हीअ 3 कलाम जेके तव्हांखे ॿुधाया, इहे 3 कलाम ईअं सम्झो त को 10 मिंट जो आहे, को 8 मिंट जो, को 9 मिंट जो आहे। उनखां पोइ आहे एजाज़ अली शाह जो कलाम आहे, उर्दू कलाम आहे, मरना जीना याद नहीं। उनखां पोइ आहे आसिफ़ फ़कीर जो कलाम आहे, उमर रात ॿुधायो। ऐं हे ससवी गुनू जे बारे में कलाम आहे ज़बरदस्त, तरस घड़ी कन, अली हसन बबर जो कलाम आहे। ऐं हीअ एल्बम पूरो थियो। इंशाल्लाह तव्हांखे वणियो हूंदो। ऐं जेकॾहिं वणियो आहे त वीडियो खे लाइक कंदा ऐं कमेंट ज़रूरु कंदा त जीअं ईंदड़ वीडियो तव्हांजे लाइ अची वञे नोटिफिकेशन। ऐं इनखां पोइ हिकु ॿियो एल्बम शामिलु कंदासीं ऐं तव्हांजी कमेंट्स जो इंतज़ारु हूंदो। जीअं कमेंट्स कंदव, बाबा हीअ जलाल चांडे जो वॉल्यूम तव्हां ठाहियो, उनजे बारे में हाल वाल ॿुधायो, त उन हिसाब सां असां एल्बम ठाहींदा रहंदासीं। ऐं दोस्तनि खे जेको इंतज़ारु हूंदो, उन जो इंतज़ारु ख़तमु थी वेंदो ऐं वॉल्यूम तव्हां ॿुधाईंदा वेंदव त उन हिसाब सां मां कमु कंदो वेंदुसि। ऐं लाइक ज़रूरु कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा त जलाल चांडे जा ॿिया जेके आहिनि प्राइवेट एल्बम काफ़ी आहिनि, उहे बि तव्हांखे ॾेखारींदासीं, उन्हनि जे बारे में बि सभु कुझु ॿुधाईंदासीं।